मिट्टी सां मल्हाए अचां, तरस पहिरियां मिट्टी सां मल्हाए अचां, मावड़ी देश पंहिंजो बचाए अचां, मावड़ी देश पंहिंजो बचाए अचां, तरस पहिरियां मिट्टी सां मल्हाए अचां, तरस पहिरियां मिट्टी सां मल्हाए अचां, मावड़ी देश पंहिंजो बचाए अचां, मावड़ी देश पंहिंजो बचाए अचां। ॾिठो वियो आहे असांखे सिंध में 14 जवाननि जा लाश न रहिया। आख़िर असां केसि ताईं हिननि जवाननि जा लाश खणंदासीं, केसि ताईं असां ठीको कयूं आहे? अगरि थोरी बि दोस्तनि खे गैरत हूंदी रोडनि ते निकिरी ईंदा। कामरेड देशी सॼाइणु ॾुखियो आहे, वक़्त लाइ निभायो। अचो हिन जी मालिकी कयो, अगरि तव्हां मालिकी न कंदो सुभाणे असां मारिया वेंदासीं, ही क़ौमी कारकुन मारिया वेंदा। पंहिंजे नौजवाननि जी मालिकी कयो, अचो निकिरो रोडनि ते। आख़िर केतिरो तव्हां घरु वेहंदो चुप करे? निकिरो, हिकु जंग जो ऐलान कयो, हिन साम्राज्य सां टक्कर ॾियो, ख़बर पए। खामोश न आहे वेहणो। शहीदन जे मासूम बचड़न जा ॾिस, मुंह शहीदन जे मासूम बचड़न जा ॾिस, पंहिंजा चेहरा लथ लथा निमाणा सॾनि, ज़ुल्म एॾो ॾिसी कीअं मां वेठो हुजां, ज़ुल्म एॾो ॾिसी कीअं मां वेठो हुजां, तरस थोरो मिट्टीअ सां मल्हाए अचां, ताईं रहियल जंग पुॼाए अचां, तरस थोरो मिट्टीअ सां मल्हाए अचां, तरस थोरो मिट्टीअ सां मल्हाए अचां, मावड़ी देश पंहिंजो बचाए अचां।